औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह व अला आलिका वस्सहाबिका या शफीउल मुज़न्निबीन। भेज कंबर वारा सरदार। अल्हम्दुलिल्लाह मालिक जी मेहरबानी करीम रब जी किरोड़ एहसान जो मदरसा शहीद सैयद शफ़ीक़ अमन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जा तालिब जेके हिन साल तक़रीबन माशाअल्लाह पंहिंजे मदरसे में उन खां अलावा यूनिट जेको ॿियो आहे उते बि असांजो हाफ़िज़ फरमान अली हुसैनी मुसलसिल तरावी पढ़ाए रहियो आहे। रब करीम जा एहसान आहिनि। असां वटि बि अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ अब्दुल क़दीर हुसैनी पहिरियों दफ़ो तरावी पढ़ाई ऐं अचो त उन खां पुछा कयूं त उनखे छा लॻो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा अब्दुल क़दीर तव्हां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो तरावी पढ़ाई माशाअल्लाह तव्हांजा वालिदैन बि ख़ुशि थिया ऐं तमामु फेसबुक जे ज़रिए तव्हांखे हुसैनी फ़क़ीरनि ऐं ॿियनि दोस्तनि तव्हांखे मुबारकूं बि ॾिनियूं ऐं दुआऊं बि ॾिनियूं। तव्हांखे कीअं लॻो तरावी पढ़ाईंदे? अल्हम्दुलिल्लाह असांखे ॾाढो मज़ो आयो। पहिरियों चकर पढ़ायो, दहशत बि थिए पई, घबराहट बि थिए पई। सही। मुर्शिदनि जी दुआयूं ऐं उस्तादनि जी दुआयूं त असां पाण खे संभाले वियासीं। आईंदे साल भला छा सोचियो आहे त मुसलो मुकमल पढ़ाईंदो? इंशाअल्लाह तव्हांजी दुआनि सां ऐं मुर्शिदनि जी दुआनि सां। जज़ाकल्लाह माशाअल्लाह। चलो ठीकु आहे, अलाह तव्हांखे कामयाबु कंदो। महिरबानी।